अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों बेहतरीन कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मुमताज़ अली मौलाई जो, जंहिंजा ॿोल कुझु इहे न नस्ल ऐं औकात जी ख़बर आहे मूंखे, सॼो सॼो ॾींहुं पियो हूंदो। नस्ल ऐं ज़ात जी ख़बर आहे मूंखे, तुंहिंजी औकात जी ख़बर आहे मूंखे, सॼो सॼो घिटियुनि में। दोस्तों अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे मुमताज़ अली मौलाई। तव्हांखे ख़बर आहे मां कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो वीडियो तव्हांजे लाइ रखियो मुमताज़ अली मौलाई जो, जंहिं यकतारी चपड़ीअ ते ॻायो पिए। उन ते बि तव्हां सुठी रिस्पॉन्स ॾिनी ऐं उन ते बि तव्हां सुठो प्यारु ॾिनो। दोस्तों त वरी ॿियो वीडियो तव्हांजे लाइ खणी आहियो मुमताज़ अली मौलाई जो कलाम आहे तमामु बहितरीन ऐं 2026 जो कलाम आहे। किथे पियो हूंदो उन्हीअ ताक जी ख़बर आहे मूंखे, पैसो ॾिठो थी चरियो थी, नस्ल ऐं औकात जी ख़बर आहे मूंखे, सॼो सॼो ॾींहुं ईअं ई रुलंदो ऐं घिटियुनि में पियो हूंदो हुई। दोस्तों अहिड़े क़िस्म जो एक कलाम आहे। कलाम तव्हांखे सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।